सवाल किया है हाफिज बिलाल हुसैनी। वो तो कहते साईं रोजे की हालत में आंख में ड्रॉप्स डाल सकते हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रोजे की हालत में अख के अंदर दवा विझण जायज़ आहे, इन सां रोज़ो न टुटंदो। जियां बहरो राइक जे अंदर आहे त लौ सुब फी ऐनिही लबनुन औ दवाउन मअद्दुहने फवजद तामहु औ मरारतहु फी हल्किही ला यफ्सदु सौमुहु। पाण फरमाइनि था त जेकॾहिं कंहिं शख़्स रोज़े जे दौरान पंहिंजे अख जे अंदर खीर विधो या का दवा तेल सां गॾाए विधी त इन सां रोज़ो फासिद न थींदो। इन जो सबबु इहो आहे त अख ऐं वात जे विच में हिकिड़ो सन्हड़ो सोराख आहे जंहिंखे अरबी जे अंदर मसाम चइबो आहे, ऐं जेका मसाम जे ज़रिए का शइ हलक ताईं वेंदी आहे त उन सां रोज़ो फासिद न आहे थींदो। इहो ई सबबु आहे जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां कसीर अहादीस मुबारका साबित आहिनि त पाण रोज़े जी हालत में सुर्म पहिरींदा हुया। जेकॾहिं इहो नाजाइज़ हुजे हा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुर्मो न पाइनि हा। जीअं तिरमिज़ी शरीफ के अंदर हदीस मुबारका वा, एक शख्स नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हाज़िर थियो। पोइ अर्ज़ कयाई त अफ़ अक्तहिलु व अना साइमुन, या रसूल अल्लाह, छा आऊं रोज़े जी हालत में अख में सुरमो पाए सघां थो? उन जे जवाब में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो क़ाल नअम, जी हा, तूं सुरमो पाए सघीं थो। इन मां मालूम थियो त अख जे अंदर रोज़े जी हालत में सुरमो पहिरणु जाइज़ आहे। जेकॾहिं सुरमो पाए सघे थो त दवा बि विझी सघे थो। वल्लाहु आलम बिस्सवाब।